पैसा असां शादीअ में इहो घोरींदा आहियूं जीअं जीअं मींहुं पियो घोरबो न। या न भुट्टे साहब दौर में एतिरा पैसा? हाँ 25,000। हाँ उहे त हाणे हींअर लखे रुपया। हाँ लखे रुपया घोरियासीं। सिंध खे सिंधु दरिया खे 3 हिसनि में विराइण जा जेके प्लैनिंग्स हलनि पियूं। ज़रूरु जहिड़ो ॾींदासीं न भाउ। हाँ जहिड़ो ॻंढींदासीं न भाउ, ईअं कीअं थींदो? असांजा बचा बि कोई भई हले हिकिड़ो। दरियाबंद कामेश्वरी बाग कोटड़ी जे नाले सां ही पाड़ो मशहूरु आहे। ही बंगला बि असांखे नज़र अचनि पिया। ही कंहिंजा आहिनि बंगला? हाँ छा खज़ानो कहिड़ो मिले थो दरिया मां? ॾिसो केतिरो पुरसुकून, केतिरो ख़ूबसूरती नज़ारो आहे। हिन पुल सां असांखे मोहबत थी वई आहे। स्टोरियूं ठाहे 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 त तव्हांखे धरती टुकड़ा करे कीअं ॾींदी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। आऊं ऐं मुंहिंजो भाउ, मुंहिंजो साथी यासिर कोराई सिंधु शींहं दरिया जे किनारे ते कोटड़ी में मौजूदु आहियूं। उहो ई शींहं दरिया जेको अॼु खां 1.5-2 महीना अॻु में तारो तार वही रहियो हो, अॼु उन दरिया जी हीअ हालत अथव। ही किनारे ते बंद ते तव्हांखे किचिरो नज़र ईंदो हूंदो ऐं दरिया सुको पियो आहे। हाणे उहे मलाह जेके 2 महीना अॻु ॾाढा ख़ुशि नज़र अची रहिया हुआ, उन्हनि डांसूं पिया कयूं। साॻियो अथव चाचो अब्दुल मजीद जिसकाणी, जंहिं दरिया खे मौजुनि में ॾिसी, पले जो शिकार थींदे ॾिसी डांसूं पिया कयूं। अॼु उहे कहिड़ी हालत में आहिनि, अॼु उन्हनि जा ॾुख सूर छा आहिनि, अॼु उन्हनि जी दिलि ते छा पई गुज़रे, कीअं पियो उन्हनि जो गुज़र सफ़र थिए, इहो सभु कुझु तव्हांखे अॼोकी वीडियो में ॾेखारियूं था। पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब कयो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। त अचो दोस्तो, हिननि मलाहनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। दोस्तो, हिकिड़ो चाचो ही पिरसन मलाह रच ठाहे वेठो। पोइ दफ़े बि चाचे सां कचहरी कईसीं, नालो अथसि चाचो अहमद मलाह जिसकाणी आहिनि असुल में ज़ात जा। हाणे कमु ही कंदा त हिते हिननि खे माण्हू मलाह सॾींदा ऐं ही पाण मलाह सॾाईंदा। हिन सां कचहरी कयूं था। जय छा हाल आहे? अदा अलाई महिरबानी आहे, मिड़ी पियो वक़्तु गुज़रे। हा ग़रीबान लॾे जा माण्हू ही महीना जेके आहिनि हलनि पिया, हा इहे असांजे लाइ गुरबत जा था गुज़रनि। अच्छा, ही 2 महीना 2 महीना हा। माना नवंबर दिसंबर या दिसंबर जनवरी? जनवरी दिसंबर। जनवरी दरिया में रोज़ी कान थी मिले। अच्छा, पोइ असां ॿिया न त असांजा माण्हू के समुंड ते के किथे मिड़े गुज़र सफ़र छॾायूं था। सही आहे। वॾो पोइ हिन टाइम ते असां पोइ बि दरिया मां ख़र्च कढण लाइ तयारु लॻा वरितो। पोइ हिन 2 महीननि में सफ़ा मच्छी कोन मरे? माना मच्छी त मरे पई पर घटि थी मरे, घटि थी मरे लिमिट में। मिड़े ख़र्च कढणो। कहिड़ी मच्छी मरंदी आहे? मच्छी जरको, सिंगारी, झींगो, अच्छा अलाह तो के मोराखियूं, थेरा मच्छी। हाणे इहा त हालत थी आहे जॾहिं खां पाणी बंदि थियो आहे पंजाब में। सिंधु दरिया जो पाणी रुकियो अथनि तॾहिं खां। जॾहिं मौजुनि में हूंदो पुराणे दौर में, 1990 खां अॻु में, भुट्टे साहब जे दौर में असांखे न पैसनि जी किल्लत कान हुई। अच्छा, कंहिं बि ॻाल्हि जी पैसा असां शादीअ में इहो घोरींदा आहियूं जीअं मींहुं पियो घोरबो न, ईअं पैसा पियो घोरींदा हुआसीं। हिकु हिकिड़ो माण्हू 20-25 बि घोरींदो। सुबुह गणती कान थींदी त पैसा आहिनि या न। भुट्टे साहब जे दौर में एतिरा पैसा? हा 25,000। हा उहे त हाणे हींअर लखे रुपया। हा लखे रुपया घोरियासीं। हा 2.5 मणियूं, 2 बोरियूं, 3 बोरियूं। हाणे ठाहियो आहे न पैसा, यानी घोरे पूरा करे अहिड़ो पैसा। खाधोसीं पीतोसीं, मुल्क ॾिठोसीं, वाइठोसीं, अरमान कोन्हे। अच्छा दोस्तो, ही साम्हूं जेके मथे घर नज़र अचनि पिया, ही भाउ इरशाद बचे पियो। भाउ सां कचहरी कयूं था। असांजा दोस्त भाई हाणे सब्सक्राइबर
वॾो फैन थी वियो आहे वॾा कमेंट्स कंदो ही घर हिननि जा ई आहिनि इन्हनि मलायनि जा जिसकाणी बिरोइन जा बि आहिनि अच्छा बिरोइन जा बि आहिनि बिरोइन जा बि हर क़ौम पर तव्हांजा घणा आहिनि असां मलाहनि जी पूरी काबिन आहे अच्छा तव्हांखे इहा इन जा घर विज़िट करायूं था ॿाहिरां कुझु बंगला बि असांखे नज़र अचनि था उहे पुछूं था कंहिंजा आहिनि अच्छा कामोरनि जा आहिनि हा माना तुंहिंजो असर रसूख आहे अच्छा जरा इहो ॿुधायो घणियूं ॿेड़ियूं हलनि थियूं हिते हिन तव्हां वारे एरिया में कोटली वारे पासे 100-150 ॿेड़ी आहे 100-150 ॿेड़ी हा इहा इन दरिया ते नंढा वॾा ॿार इन ते पलनि था वालेकुम अस्सलाम भाऊ इरशाद बि अची वियो आहे हिन सां कचहरी कयूं था हा निंड असांजा माण्हू दरिया जा जेके आहिनि सॼो ॾींहुं पिया आहिनि दरिया खे ढूंढनि अच्छा पर जेके पछाड़ी पुल था वार था विझ उछलाइण उहे बि नथा छॾनि अच्छा छॾियोसीं कुझु बि कोन था कुझु बि कोन था असांखे 5 रुपया खपनि सही आहे या महिनत कयो था अलाह हर शइ खे हलाए थो अलाह ताला हा सबबु इहो आहे ज़रियो इहो आहे हा माना अॼुकल्ह तव्हांजो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे हा ही 2 महीना 2 महीना चाहे मां त वॾी महिरबानी चाचे सां कचहरी कयूं था चाचे सां हाल वाल कयूं चयो तव्हांजो नालो छा आहे नालो मुंहिंजो सिम मोहम्मद सिद्दीक़ आहे तव्हां केरु मला मला मतिलबु त ॿेड़ी हलायो था तव्हां ॿेड़ी हलाईंदा मच्छी कोन मारियो मच्छी बि मारींदा आहियूं मच्छी बि मारियो था मच्छी अच्छा जया इहो मूंखे ॿुधाइजो त दरिया त वियो सुकी जेका ॿोॾ आई थोरो घणो पाणी आयो माण्हुनि खे डप थिया ख़ौफ़ थियो पर हाणे दरिया जी वञी इहा हालत बि दरिया सुकी वियो छा पई गुज़रे तव्हांजी दिलि ते अॼुकल्ह अॼुकल्ह असांखे छा गुज़रंदो हूंदो असांजो दरिया सुकी वियो पुट हिते अञा पाणी जो डुक आहे हा असां वटि कोन्हे किथे कारो खो उते जा आहियो असुल असां उते जा आहियूं अच्छा पोइ हिते कीअं हिते मज़ूरीअ जे ख़्याल सां हिते मज़ूरी ख़्याल मज़ूरीअ जे ख़्याल सां मूंखे आमद सुञाण वाक़ वारा माण्हू हुयूं ॻोठ राज जा माण्हू हुयूं हा पोइ न त वाक़ हुई आयो ॻोठ हा पोइ 2 टे ॾींहं उते गुज़र कयोसीं वरी होॾे ई न थियो वरी हिते आया आहियूं आमद नाके आमद सां गॾिजी वरी हिते गुज़र जे ख़्याल सां आया आहियूं दरिया तव्हांजे लाइ छा आहे दरिया असांजे लाइ छा आहे हाणे त दरिया में का शइ कान्हे का हा तव्हांखे नथो वणे छा असांखे हाणे दरिया कहिड़ो वणंदो वणे ई कोन थो वणे ई कोन वॾा बेवफ़ा माण्हू आहे त पोइ जॾहिं मौजूद में आहे तॾहिं वणे थो तॾहिं वणे थो पोइ त तव्हां बेवफ़ा थियो न असीं कीअं बेवफ़ा बाक़ी वणे ई नथो रोज़गार दरिया मां ईअं चओ न त बाबा जहिड़ो बि आहे असांजो आहे आहे असांजो असांखे वणे थो हा ईअं चओ न इहा ॻाल्हि असां हाणे कोन असां हाणे वाक़फ़ माण्हू असीं अणपढ़ियल जाहिल माण्हू असांखे कहिड़ी ख़बर पवे ॻाल्हायूं छा न सही ॻाल्हायूं भला ही कमु छो नथा छॾे ॿियो को कमु कयो ॿियो कहिड़ो कमु कयूं मज़ूरी कयो ॿी मज़ूरीअ सां थींदी कोन को दुकान खोलियो दुकान किथे खोलियूं शहरनि में राज दुकान ग़रीबतूं दुकान त हींअर ख़र्च था खाइनि ॿार पढ़नि तव्हांजा ॿार पढ़ंदा आहिनि पढ़ंदा हा ॿार पढ़ंदा आहिनि उहे पर हिन तव्हां वारे कम खां परे आहिनि या उहे बि असां वारे कम खां परे आहिनि परे थी आहे उहे असीं उन्हनि खे परे कंदा आहियूं वाह असांखे वेझा न अचो अच्छा असां खां परे थियो जान छॾाए छॾियो हा असां खां परे थियो पोइ ईंदड़ सालनि में केरु ही कमु कंदो ईंदड़ सालनि में वरी बि उन्हनि खे सेखारे छॾींदासीं छा थींदासीं सेखारे छॾींदासीं अबे ॾाढो हुनर असीं ॾींदासीं न अचनि खे बि दोस्तो हिननि पीरसन मलाहनि सां कचहरी कयूं पिया ही ॾुख सूर पंहिंजा वंडीनि पिया इहा हक़ीक़त आहे त हीउ जॾहिं दरिया मौजूद में हूंदो आहे वॾा ख़ुशि हूंदा आहिनि वॾा ख़ुशहाल हूंदा आहिनि हिननि माशाल्लाह पंहिंजा घर बि ठाराए छॾिया आहिनि भाउ इरशाद चवंदा असांखे पाड़ो पंहिंजो विज़िट कराए पर अॼुकल्ह थोरा परेशान आहिनि हीउ जॾहिं बि पाणी न हूंदो आहे दरिया में दरिया सुकियल हूंदो आहे हिननि जी हालत ख़राबु हूंदी आहे सो 2 महीना ही वीचारा ॾाढा ॾुखिया हूंदा पर अलाह खे पारत आहे उन ते ई तवकल आहे इनशाला वरी दरिया मौजूद में ईंदो वरी ख़ुशहाल थींदा वरी ख़ुशहाल थींदा ऐं अॼुकल्ह वरी नओं शोशो छॾियो वियो आहे सिंध खे सिंधू दरिया खे 3 हिसनि में विराइण जा जेके प्लैनिंग्स हलनि पियूं इन्हनि आइडियाज़ खे इन्हनि ख़्यालनि खे इन्हनि शोशनि खे इन्हनि नारनि खे हीअ कीअं था ॾिसनि इहो उन्हनि खां पुछूं था चए साईं चवंदा त असां सिंध खे बि 3 हिसनि में विरायूं था ऐं सिंधू दरिया जा 3 हिसा कंदासीं तव्हां छा चवंदव असां 3 हिसा असांखे न खपनि असांखे दरिया हिकिड़ो खपे पंहिंजो हा हा जे करे छॾियो ज़ोरी छा कंदव ज़रूरी कंदासीं त उहो हुकूमत आहे हा तव्हां छा कंदव कुझु मज़ाक़ असां बि त ज़रूरु जहिड़ो ॾींदासीं न भाउ हा जहिड़ो ॻंढींदासीं न भाउ ईअं कीअं थींदो असां ग़रीबनि जी रोज़ी बंदि थी वेंदी त असीं केॾा वेंदासीं चया अब्दुल मजीद पोएं दफ़े दरिया मौजन में तव्हां बि कयूं डांसूं वॾियूं सदके सिंधू हा वरी हाणे दरिया जा कयूं 3 हिसा जी साईं कराची मेराण सिंध तव्हां छा चवंदव असीं साईं हिनखे इहो हिकिड़ो ई हिसो हले पंहिंजा बचा बि कोन भई हले हिकिड़ो
टे साकरण कोन ॾींदासीं हुकूमत जो असां इहो ऐलान आहे ही शोशो जेको छॾियो वियो आहे बार बार शोशा छॾे ऐं सिंधियुनि जे सब्र खे आज़माइण जी कोशिशि कंदा आहिनि पर ही ॿार ॾिसो था यासिर नंढिड़ो ई ॾेखारियो ही नंढिड़ो ॾिसो था न हिन नंढिड़े खां वठी हिन पिरसन ताईं उहा वीचारी न्याणी जेका नज़र अचे पई न उन न्याणी खां वठी हर सिंध जी नारी हर सिंध जी ॿुढड़ी अमड़ ॿार बच्चा पोड़ा पक्का अमीर ग़रीब सैयद मलाह जिसकाणी लगारी चांडिया मंगराड़ सैता कहिड़ी कहिड़ी तव्हांखे ज़ात ॿुधायां सिंध जी हर ज़ात मतिलबु त हर सिंधी सिंध तां क़ुर्बान त थी वेंदो पर इहो अमल कॾहिं बि क़बूल न कंदो इहो यादि रखी छॾीनि तो जा कीअं सही चयो या ग़लति हा चयो सही चयो दोस्तो इन्हनि पीरसन मलाहनि जी तव्हां कचेरी ॿुधी हुननि जा ॾुख सूर ॿुधा सिंधू दरिया वरी सुकी वियो आहे अॼुकल्ह कीअं पिया गुज़र सफ़र कनि इन्हनि पंहिंजा हाल वाल ॾिना भाऊ इरशाद मलाह पोयनि ॾींहंनि में हिकिड़ी तंज़ीम हूंदी मलाहनि जी भलाई जी हुनजो ई सरगर अॻुवाण हूंदो अॼुकल्ह बि सरगर्म आहे त जीअं हिननि मलाहनि जी बहबूद थी सघे कुझु भलाई थी सघे हिननि जे ॿारनि खे कुझु तालीम मिली सघे सो भाऊ असांखे ही विज़िट कराईंदो हिननि जो पाड़ो हलूं था मथे हाणे दरिया खां मथे हलूं था जेको बंद ते तव्हां घर ॾिसो था हिननि मलाहनि जा आहिनि ॿियूं बि ज़ातूं रहनि थियूं सो भाउ असांखे वठी हलो मथे सो दोस्तो ही दरिया खां मथे बंद ते अची चुका आहियूं हाणे हिननि जो मलाहनि जो जिसकाणियुनि जो ॿियूं जेके ज़ातियूं हिन ते रहनि थियूं इहो पाड़ो विज़िट कंदासीं हिन जा घर तव्हांखे ॿाहिरां ॾेखारींदा हीअ ॿेड़ी असांखे ज़बून हालत में नज़र अचे पई चए कीअं टुटी आहे साईं हींअर ॿोॾ आई जेको पाणी जो शोशारो वण किरियो ॿेड़ीअ ते साईं ॿुॾी आई पोइ छिके असां 50-40 माण्हू गड्ढे ते छिके रखी आहे अच्छा। ॿोॾ में नुक़सानु थियो साईं हितां मथे माण्हुनि चाढ़ी हा, आहे या माण्हुनि मशीन जे ज़रिए हा। अच्छा जी साईं कंहिंजी आहे मुंहिंजी आहे साईं तव्हांजी हुई जी साईं अड़े मज़ीद पोइ बि हाणे अथव कोन न साईं हाणे जॾहिं अलाह ॾींदो त हिनखे ठाराईंदासीं अच्छा जी। चलो अलाह ख़ैर कंदो दोस्तो हलूं था हाँ मथे हिते ही हिन घर जी ही तो मुंहिंजो घर ही ग़रीब तव्हांजो घर आहे हा, इहो राशाद जो घर आहे सही आहे साम्हूं जेको दर आहे इहो मुंहिंजो घर आहे पोइ हिन पासे अञा साम्हूं अहमद जेको झूनो जेको जज़्बाती तव्हां अॻे चयो हा हा हिनजो उनजो घर आहे हिन पासे ही मस्जिद आहे पियो तव्हांजो घर कहिड़ो आहे चाचा साईं इहो साम्हूं हिन जे दरवाजे खां पहिरीं वरी हिन जो अच्छा ही साम्हूं नज़र हुनजो बि अचे निकिरे सही आहे हीअ असांजो अचो भाऊ अचो अचो मथे हलो मथे हलो चांहि चई छॾां अचो चांहि हुते पीऊं था अचो अचो हा 4-5 ॼणा आहिनि भले न मूंखे सदाईं हिते महिमान राजा मुंहिंजो बाबा हा त दोस्तो हाणे मथे असीं आया आहियूं ही तव्हां घिटी ॾिसो हिते अमीराणा घर बि आहिनि के ग़रीबाणा बि आहिनि असांजे मामे के जो विचोला बि आहिनि ही असांजे मामे जो घर आहे अच्छा। ही असांजो मास्टर आहे पियो अच्छा ही बि असांजे नाने जे पुट जो आहे भई नौजवान पोरियो करे वासणा भाकड़ा हलनि वही त पकोड़ा वग़ैरह विकिणो करे पियो सुठी ॻाल्हि आहे हा पहिरीं तव्हां छा कंदा आहियो पाणी हूंदो आहे त पहिरीं पला मारींदा हुआसीं हा अबरी सबरी रोज़ी कंदा हुआसीं हा। हाणे माशाल्लाह सां वरी पंहिंजो पकोड़नि ते आया आहियूं हा हिन मां बि रोज़ी थिए पई 600-500 ताईं हलो बि शुक्र इहो ई शुक्र बाबा पंहिंजो पोरियो त कयो पिया न हा कंहिंजे अॻियां हथ त कोन था न टंगियो न साईं वॾी महिरबानी अलाह जा वॾा करम आहिनि हलो, मालिक जा वॾा वही करम। दली आहे इहो जज़्बो हुजणु घुरिजे हर हाल में अलाह पाक जो शुक्र अदा करणु घुरिजे इहो असांजो मोहम्मद ताला साईं सलाह- जेतिरो शुक्र अदा कंदो अलाह साईं ही तव्हांखे मोहम्मद ओतिरो सरवर जो वधीक भाउ ॾींदो। आहे पियो अच्छा ही घर आहे नंढिड़ो दुकान आहे हिननि जो न न सुठी ॻाल्हि आहे भाउ माण्हू किर्त खे लॻियल हुजे तूं आहे कोन दोस्तो, हिकिड़ी कोन सुठी ॻाल्हि हिननि जी इहा आहे सागर ॿधी वियो। त भले पाणी न हुजे दरिया में भले मच्छी जो शिकार न थिए ही बि मुंहिंजे पर ही मामे वरी जो कंहिं घर ॿिए आहे। वरी कंहिं ॿिए पोरे सां लॻी वेंदा आहिनि कंहिं ॾाढो हथु न ही लॻींदा हाजी आहिनि गुल मोहम्मद मल्ला जो घर अच्छा हाजी छाकाणि त ही वॾा महिनती माण्हू आहिनि दरियाबंद कामेश्वरी बाग कोटड़ी जे नाले सां ही पाड़ो मशहूरु आहे ही कोटड़ी पुल लही असां हैदराबाद खां जीअं हेठि कोटड़ी शहर में ईंदा आहियूं त पहिरीं पहिरीं जेका सिनेमा अचे थी सिनेमा सां गॾोगॾु अंदर ही रस्तो वञे थो पोइ ही पाड़ो अचे सां थो गॾु एग्रीकल्चर बैंक सां गॾु ज़रूरी तरक़ियाती एग्रीकल्चर में ही अच्छा, शफ़ी ही मत- शोरो जेको अख्तर ही बंगला बि असांखे नज़र अचनि पिया ही कंहिंजा आहिनि बंगला? गुल मोहम्मद मल्ला अच्छा ही मला आहे। साफ़ ही गुल हसन मल्ला अच्छा ही साहब जो घर आहे सही आहे माशाल्लाह ऐं ही असांजे मुल्तान जा 50-50 घर मल्ला अच्छा। एरिया आहिनि
अच्छा ही उहे अकबर मुल्तानी सिंधी ॻाल्हाइनि या सराइकी पंजाबी छा? हाँ तक़रीबन सिंधी सराइकी सभु ॻाल्हाईंदा। अच्छा ही पंहिंजो हाणे त सिंधी थी आहे न, हाणे वरी छा मुल्तानी। मेहार मरूम गुज़ारियो, अच्छा। 2-4 घर हिते आहिनि। सही आहे। ही सभु मलान जा पाड़ा आहिनि, मलान जा घर माशाअल्लाह। आहिनि। ही घर पर सही। असांजो सिंधी पंजाबी जेके आहिनि हा सही। उन्हनि जा आहिनि। ही सखर साम्हूं जा तव्हां रस्तो ॾिसो पिया, ही बाज़ार तरफ़ वञे पिया न। ही एग्रीकल्चर बैंक खां साम्हूं हा ही बैंक आहे। सही आहे। बैंक उन खां पोइ ही सिधो शहर ते थो वञे। सही आहे। तो ये भाऊ जेको आहे तो माशाल्लाह छेलियूं धारियूं आहिनि न, जोड़ी आहे। पंहिंजी बकरी मां ते वठी आया आहियो? हा घणे जूं? 15,000। घणे? 15,000। सही आहे माशाल्लाह। अचो दोस्तो, ही असांजो दोस्त आहे अख्तर शोरो, उनजी ॾांहुं उतां हिकिड़ी ठहियलु आहे, होॾां हलूं था। असांजो प्यारो मीर मोहम्मद लगारी साहिबु ॿियो हुते वेठो आहे। ही बि साईं वॾो किरदारु आहे। केरु साईं? ही बि दरिया ते हूंदो आहे। दरिया अच्छा। मां कई खज़ाना हिनखे मिलिया आहिनि। हा छा खज़ानो कहिड़ो मिलियो अथव दरिया मां? कहिड़ो खज़ानो मिलियो आहे? दरिया में हूंदो आहे ॿुधाए ॿुधाए कई शयूं मिलियूं अथसि। छा छा मिलियो आहे? आहे मोलाई माण्हू पर हाँ हवाल तो कटे। ईअं त माण्हू अची विया आहिनि, चवंदा वापसि करे हार। अरे भाई शहीर छा हाल आहे? भाईजान खुश आहियो? खैर तबियत सही आहे? दोस्तो असांजो ही पिरी प्यारो दोस्त आहे शहमीर सुमरो, नालो हुन माशाल्लाह ॾाढो सुठो आहे। शामिर या शहमीर? शामिर। शामिर ये असांजो दोस्त आहे। मदे में ठीक है। शायदि असांजी ख़बर पई त तॾहिं अची हिते पहुतो आहे। असांखे ख़बर पई इन करे तालीमदान आहे, स्कूल विस्कूल हलाए थो? जी जी अलहमदुलिल्लाह। प्राइवेट स्कूल? प्राइवेट स्कूल। ॿारनि खे ग़रीब माण्हुनि खे फ्रींदा आहियो न तव्हां स्कूलनि वारा, ख़ानगी स्कूलनि वारा। तव्हां भला ॿिनी हथनि सां फिरो था, हिते हिकिड़े हथ सां फिरो था? वो अल्लाह खे ख़बर। ॿियो ठीक है। ख़ैर वेहो वेहो। बारिशा सां थोरी कचहरी हले पई, बारिशा हिते वियो तव्हां भला वेहो। तो दोस्तो ही जीअं जहिड़ो माहौल आहे तव्हांखे ॾेखारियूं पिया माशाल्लाह। दरिया सुकल बि आहे पर शाम जे वक़्तु ॾिसो केतिरो पुरसुकून, केतिरो ख़ूबसूरत नज़ारो आहे। या सिर्फ़ु पुल ॾेखारियो साम्हूं, हिन पुल सां असांखे मोहबत थी वई आहे। स्टोरियूं ठाहे 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 ऐं हिन माशाल्लाह आहे बि ॾाढी ख़ूबसूरत, वॾी मज़बूत आहे, वॾी अहम हिकिड़ी मतिलबु त हिकिड़ो ॿिनि ज़िलनि जे माण्हुनि खे, ॿिनि छा कराची ऐं खां कराची खे रेल रस्ते पूरे मुल्क सां गॾे थी। पहिरीं पुल त इहे ई हुई न, रेल रस्ते सही। हैदराबाद कराची खे कचण वारी। हा अच्छा ॼञ पई अचे? ॼञ आहे छा आहे? उहो ई घुमाइनि था। पोयां होटल आहे नंढी। अच्छा रेवर ते। सही आहे। बारिशा त अॼुकल्ह छा सूरत हाल आहे मलान जी? पाणी कोन्हे दरिया में? पहिरीं ॻाल्हि आहे पाणी चढ़ियो आहे त तव्हां पाण हुनजे चेहरे ते मुर्कूं ॾिठियूं। हा वरी हींअर ताज़ो तव्हां बि ॾिठो त मुंहुं हुनजा थोरा लथल हुआ। हा रोज़गार रोज़ी आहे त माण्हू ख़ुशहाल आहे, जी ख़ुशि आहे त जहान ख़ुशि आहे। सही आहे। बहरहाल पोइ हाणे जेॾी महिल पाणी लहण खां पोइ कई असांजा मलाह हा समुंड ते हलिया वेंदा आहिनि सही आहे। रोज़गार जे लाइ। पोइ किथे कोई वीचारा मज़दूरी करनि इन अलाह जे असर ते। पहिरीं जहिड़ी रोज़ी न आहे। जेको अॻे दरिया में पल्ला हूंदा हुआ न त मंगणहार खां पुछिबो त तव्हांजी सीज़न कहिड़ी आहे? मंगणहार खां पुछंदा हुआ त तव्हांजी सीज़न कहिड़ी आहे? हा चवंदा पाणी चढ़ी लाह थिए ऐं जेकॾहिं मलान जूं 2 शादियूं मिली वञनि असांखे, अच्छा। असांजी साल जी सॼी कमाई उन हिकिड़ी शादी या 2 शादियुनि में निकिरंदी। एॾो ख़र्चु कंदा? इहो मंगणहार खां अॼु बि तव्हां जेके कोटरी में ख़ासि पुछंदा तव्हांखे हिस्ट्री ॿुधाईंदा। एॾो पैसो हूंदो। असांजा वॾा त वॾी उमिरि गुज़ारे हलिया विया, उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा। पर असां पंहिंजी बि अखियुनि सां ॾिठो आहे साईं, जेको हींअर 11-12 हज़ार वारे पले जो तव्हां विलाग बि ठाहिया मूं ॾिठा हुआ, अहिड़ा छलनि जा छला भरिजी लहंदा हुआ ऐं पोइ टंगे छॾंदा हुआसीं असां लूणु हणी। 12 महीने ताईं उहे खुटंदा कोन हुआ। सही आहे। ऐं हींअर पले खाइण जो रुझान वधीक आहे। अॻे ख़ासि करके उर्दू स्पीकिंग इनखे हथु बि कोन लाहींदो, खाइण ई कोन ईंदो हो हुनखे, छो त पले में हिकिड़े अजीब क़िस्म जो कंटो आहे। असांखे त ॾींदो असां खाई कंदा पासे में उचराईंदासीं, पर घणा माण्हू न। हाणे पले जो रुझान वधी वियो आहे, पर अलाह जी कुदरत सां ओतिरो पलो न आहे। पले जो रेट वधी वियो आहे? पले जो रेट ऐं पलो घटिजी वियो आहे। जेका शइ रेट घटि थी तॾहिं वधियल आहे जॾहिं घटिजी वियो घटि आहे। शइ थी वई आहे, अनमोल थी वियो आहे। सही आहे। न त इहो 50 रुपए पलो बि साईं मुंहिंजो ज़ाती वरितल अथव, 50 रुपया। अच्छा पला थी विया। बारिशा त हिकिड़ो ॿियो मसइलो हले पियो, इहो आख़िरी सुवाल पुछां थो। दोस्तनि सां कचहरी कयूं था, चवंदा हाणे सिंध जा 3 हिसा असांखे करिणा आहिनि ऐं सिंध जा जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता ईअं थींदो कोन
अलाह न करे अहिड़ो ॾींहुं असां ॾिसूं, पर फ़र्ज़ु कयो सिंध जा 3 हिसा थियंदा त सिंधु दरिया जा बि 3 हिसा थींदा। तव्हां हिन अमल खे कीअं था ॾिसो? साईं असल में पंजाब खे सॼी पाण बि ख़बर आहे त हीअ सिंध जा सिंधी माण्हू पंहिंजी धरती खे पंहिंजी माउ था सम्झूं, त इहो तसवर बि जेको आहे नामुमकिन आहे। सिंधी माण्हू हिकिड़ो बि हूंदो, मां को कॉम्पर्स वारी ॻाल्हि नथो कयां, मां पंहिंजे रूह जी ॻाल्हि थो कयां। मां चवंदा हुआ उधरणे जो वेठल को माण्हू थो ॻाल्हि करे, नामुमकिन आहे, नो टक, इन ते ॻाल्हि बि कोन थी सघंदी। पत्थर जे कारूंज जा जबल मां पाण ॾिसी आयो हुउसि हींअर, ॾाढा ख़ूबसूरत, उनजो सौदो कयूं। जॾहिं सिंधी माण्हू थर जो पत्थर नथो ॾिए, तव्हांखे पंहिंजे पाणी ते तव्हां रोकियो, सॼी सिंध जो तव्हां रिएक्ट ॾिसी वरितो, त तव्हांखे धरती टुकड़ा करे कीअं ॾींदी? अचे बादशाह चांहि पियूं था? नामुमकिन ॻाल्हि आहे। भाउ जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, तव्हां लॻंदो हूंदो जज़्बाती थी वियो आहे। जज़्बात त इहा दिलि मां ॻाल्हि निकिरे थी यार, इहा हक़ीक़त आहे। असांजे साम्हूं सिंध खे टोड़ण जी केरु ॻाल्हि कंदो, पोइ यार असांजी दिलि ते छा गुज़रंदी हूंदी, उहा असांखे ख़बर आहे, असांजे रब खे ख़बर आहे। सो दोस्तो, चांहि बि भाउ अख़्तर घुराई आहे, अख़्तर शोरो नालो अथसि हुनजी, ॾाढी ख़ूबसूरत उताक आहे यार। माना नसीब वारनि खे मिलंदी न अहिड़ी उताक, दरिया जे किनारे वरी वणनि जो छांवर हुजे, अहिड़ो ख़ूबसूरत नज़ारो, हीउ नज़ारो मंज़र हुजे। हिन मंज़र लाइ त माण्हू सिकंदा आहिनि। मच कचहरियूं थींदियूं, इंशाल्लाह ईंदासीं मीर साहिब। उत्तर खुलियल थी, घणा जेको लोयूं ॿोयूं स्वेटर वुटर खणी अचिजां। तो दोस्तो, असांजो जेको विलागल आहे तव्हांखे कीअं लॻो? कोशिशि कईसीं त हिननि मलाहनि जा ॾुख सूर तव्हांखे ॿुधायूं। सो दोस्तो, अॼोको विलागल आहे तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त पंहिंजे भाउ जो ई चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे शेयर ऐं लाइक करणु न विसारिजो। चङो माशाअल्लाह, सदाईं गॾु। मूंखे यासिर कुरैशी खे ॾियो इजाज़त। ॿियो छा हाल वाला बादशाह मीर?